अस्सलाम वालेकुम। सिंध न्यूज़ सां गॾु मां आहियां यासिर अब्बासी। हेडलाइंस समाचार बुलेटिन शुरुआत में ख़बर शामिल कंदासीं। नसीराबाद भरिसां बाढे रोड ते पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि लोठी मस्जिद वटि मुक़ाबले बाद हिक फोरू ख़ान मोहम्मद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार फोरू जे कब्ज़े मां रिपीटर हथ कयो वियो आहे। खेसि इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस दावा कंदे चयो आहे त गिरफ़्तार फोरू केतिरनि केसनि में घुर्बल आहे। आगाह कयूं पिया तव्हां खे नसीराबाद भरिसां बाढे रोड ते पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि लोठी मस्जिद वटि मुक़ाबले बाद हिक फोरू ख़ान मोहम्मद ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार फोरू जे कब्ज़े मां रिपीटर हथ कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूदु आहे। अला बख्श, पुलिस मुबैना मुक़ाबले जी दावा कई आहे, छा तफ़सील आहिनि? नसीराबाद बाढे रोड ते लूटी मस्जिद जे भरिसां पुलिस दावा कई आहे त उते पुलिस मामूल मूजिबि पंहिंजे गश्त ते वञी रही हुई त कुझु फोरू हुआ जेके फौज जे इरादे सां बीठल हुआ, जिन सां संदन मुक़ाबिलो थियो आहे। ऐं हुन मुक़ाबले में ख़ान मोहम्मद पुटु जान मोहम्मद खोसो वेठल ॻोठ रहमू खोसो ॿुधायो पियो वञे, उहो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जंहिंजी सुञाणप हिन नाले सां थी आहे। ऐं हुनजे कब्ज़े मां हिकु रिपीटर बि मिलियो आहे, जंहिंखे पोइ अस्पताल आंदो वियो आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी फोरू जेको गिरफ़्तार कयो वियो आहे उनजे मथां मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि, जिन में चोरी फुर ऐं पुलिस मुक़ाबलनि जा केस आहिनि, ड्यूटी अटका जा केस आहिनि। मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुयो नसीराबाद समेत मुख़्तलिफ़ थाननि खे, जंहिंखे असां मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे। जी ठीकु आहे। अलावा महिरबानी तफ़सील न